बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। एक साथी सवाल त सही असांजे मुआशरे जे अंदर असांजे इलाके जे अंदर फ़क़ीर जो तमाम घणा वधी विया आहिनि। छा उन्हनि खे ख़ैरात ॾियणु मुनासिब आहे या न? ख़ैरात जो उनजो हुकुम इहो आहे त जेकॾहिं कोई मुस्तहिक़ माण्हू आहे, अहिड़ी तरह ग़रीब या फ़क़ीर आहे, त तव्हां उनखे ख़ैरात ॾियण जे बदिलो उनजे इन ख़ैरात वारे ऐं सुवाल करण वारे इन रस्ते खे बंदि कयो त बहितर आहे। उहो कीअं? ॾिसो, हिकिड़ो हरम आहे, जेकॾहिं तव्हां खां ख़ैरात तलब करे थो ऐं तव्हां खां पैसा तलब करे थो, तव्हां हिकिड़े ॾींहुं उनखे 5 रुपया ॾेई छॾिया ऐं वरी सुभाणे तव्हां खां 5 रुपया सुवाल कंदो, ऐं जेकॾहिं वरी सुभाणे बि तव्हां उनखे 5 रुपया ॾेई छॾिया, त इन जो सुवाल जो रस्तो आहे उहो बंदि कॾहिं बि न थींदो। त कहिड़ो हाणे तरीक़ो अपनाइणु खपे? अल्लाह जे नबी वटि हिकिड़ो साहबी आयो, उन साहबी जो त या रसूल मां वटि का बि शइ जेकी न आई ऐं तव्हां कुझु मूंखे अता कयो। पोइ उन साहबी खे अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, तो वटि का अहिड़ी घर में शइ आहे ऐं जंहिंखे तूं खपाए करे ऐं पोइ पंहिंजो कारोबार करे? उन साहबी जो या रसूल का शइ बि न आई। पोइ अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, तहक़ीक़ करे अच घरां। पोइ उन साहबी जॾहिं घर वियो ऐं तहक़ीक़ कई त उन साहबी जो या रसूल हिकिड़ो मुंहिंजे घर में प्यालो आहे, ऐं उहो साहबी घर खां प्यालो अल्लाह जे नबी फरमायो उहो खणी आ, ऐं साहबी जीअं जो उहो प्यालो खणी आयो त अल्लाह जे नबी मस्जिद में वेही करे साहबिन खे जो साहबा हिन खे प्याले खे केरु ख़रीद कंदो? त हिकिड़ो साहबी उते बि उन साहबी चयो त या रसूल हिन प्याले खे मां ख़रीद कंदुमि। अल्लाह जे नबी फरमायो, घणे में ख़रीद कंदी? त उन साहबी चयो, या रसूल हिकु धर्म में मां ख़रीद कंदुमि। अल्लाह जे नबी फरमायो, हिन खां वधीक खपणो आहे असांखे। पोइ ॿियो हिकिड़ो साहबी उते उन चयो, या रसूल 2 धर्मनि में हिन खे मां ख़रीद कंदुमि। अल्लाह जे नबी उनखे प्यालो उनखे ॾेई छॾियो। हाणे 2 धर्म थिया अल्लाह जे नबी वटि। अल्लाह जे नबी इन साहबी जे सुवाल खे हमेशह लाइ अल्लाह जे नबी बंदि करे छॾियो। 2 धर्म जीअं थिया, अल्लाह जे नबी इन साहबी खे हुकुम ॾिनो त हिकिड़ो धर्म वञी करे तूं पंहिंजे लाइ मानी वठि ऐं उहा खा, ऐं ॿियो धर्म आहे उन जे लाइ हिकु कुआड़ी ख़रीद करे अचु। ऐं उहो साहबी वियो ऐं कुआड़ी ख़रीद करे आयो। इन खां बाद में अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयो, या रसूल हे मां कुआड़ी ख़रीद करे आयो आहियां। त अल्लाह जे नबी उनखे साहबी खे कुआड़ी में गन पाण विझी, जीअं जो अल्लाह जे नबी साहबी खे कुआड़ी में गन विझी। इन खां बाद में अल्लाह जे नबी फरमायो, हाणे झंगल जे अंदरि वञु ऐं अहिड़ी तरह उतां काठियूं करे ऐं शहर जे अंदरि वञी करे खपा। उन साहबी इहो अमल पंहिंजो बणायो ऐं रोज़ु साहबी झंगल खां काठियूं करे ऐं शहर जे तरफ़ सेल करे पियो। पोइ हलंदे 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 अल्लाह जे नबी हुन खां पुछिया, अॼु केतिरो कमाई? उन साहबी जो या रसूल अॼु 2 धर्म कमाया आहिनि। अहिड़ी तरह वरी अल्लाह जे नबी ॿिए दफ़ो पुछिया, उन साहबी जो या रसूल 3 धर्म कमाया आहिनि। पोइ हलंदे हलंदे अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि साहबी आयो। अल्लाह जे नबी फरमायो, हाणे तो वटि केतिरी मिल्कियत आहे? उन साहबी जो या रसूल हाणे अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला जो मां वटि तमामु घणो गंज आहे। यानी हाणे इन हदीस मां मालूम थियो त अगरि कोई तव्हांजे तरफ़ फ़क़ीर अचे, ग़रीब अचे, तव्हां उनखे 5 रुपया ॾेई करे उनखे छॾे न ॾियो। जेकॾहिं तव्हां उनखे 5 रुपया ॾींदव, 10 रुपया ॾींदव, 100 रुपया ॾींदव, त इहो छा कंदो? इहो सुभाणे वरी तव्हांजी तरफ़ ईंदो ऐं सुभाणे जीअं तव्हांजी तरफ़ वरी तव्हां चवंदो मूंखे पैसा ॾियो। यानी इन जो सुवाल जो रस्तो बंदि कॾहिं बि न थींदो। त पोइ बहितरीनु ख़ैरात इहा आहे, अगरि कोई ॾिसो ग़रीब माण्हू आहे, मुस्तहिक़ माण्हू आहे, बहितरीनु ख़ैरात इहा आहे त तव्हां उनखे अहिड़ो कमु खोले ॾियो जेतिरी तव्हां वटि वुसत हुजे। हाणे ॾिसो अल्लाह जे नबी कीअं साहबी जी ज़ेन साज़ी कई। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनजी शइ खपाए करे उन जी साहबी खे नफ़ो ॾियारायो। त हाणे तव्हां छा कयो? जेकॾहिं अल्लाह ताला कंहिं बि साथी खे माल ॾिनो आहे, कोई सुवाली तव्हां वटि अचे थो, त तव्हां उनजे सुवाल जे रस्ते खे बंदि कयो, उनखे अहिड़ो कारोबार नंढो खुलाए ॾियो, नंढी का उनखे शइ वठी ॾियो। त तव्हां उनखे चओ त हाणे इन शइ जे ज़रिए सां, यानी हाणे तूं पिनणु बंदि करे छॾ ऐं अॼु खां वठी करे तूं इहो ई कमु शुरू कर। ऐं उहो पंहिंजी महिनत करणु शुरू कंदो ऐं कमु करणु शुरू कंदो त उनजी ज़िंदगी जेकी आहे उहा बहितरीनु थी वेंदी ऐं कंहिं माण्हुनि खां उहो पिनंदो बि न ऐं उनजो सुवाल जो रस्तो बि बंदि थी वेंदो। त तमामु साथी ख़ैरात ॾियण खां बहितर आहे त इन जे मथां अमल कनि।